अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी क़िस्त 19। मथे बयान मां हरूभरू ईअं सम्झणु न खपे त को आउं ज़ाती तरह ग़ज़ल ख़्वा नज़म जी सिन्फ़ जो मुनकर आहियां। मुंहिंजो एतिराद महज़ उन्हनि गौज़ल गो शाइरनि ते आहे जेके पंहिंजे माहौल, पंहिंजी काइनात ऐं पंहिंजी ज़ुबान जी समूरी वुसअत ऐं गहराईअ खां बेख़बर ऐं बेबहरो थी फ़क़ति फ़ारसी ऐं उर्दू शाइरनि जा वेठा वीचारा कढनि। जेकॾहिं हू ग़ज़ल खे बि सिंधी पोशाकूं पाराइनि ऐं सिंधी माहौल मंझां उनखे ॾेब ऐं ॾेवण ॾियनि त न छड़ो संदन इहे अदबी ख़िदमतूं मुस्तहकम ऐं पाइदार थी पवनि, बल्कि हू पंहिंजनि में बि सुरख़ुरू थियनि ऐं संदन समूरनि महिनतुनि ऐं मुशक़तुनि जो बि हूंद लायो सजायो थी वञे। सिंध जे ॿारहाड़ीअ वारा गौज़ल गो सॾींदा आहिनि ग़ज़ल गो खे। ग़ज़ल गो शाइरनि खे धारियां लफ़्ज़ उहे कतब आणणु खपनि जेके या त सिंधी ज़ुबान में पेही विया आहिनि या उहे जेके ग़ैर मारूफ़ ऐं ग़रीब न हुजनि। सिंधी मिसाल, सिंधी इस्तारा ऐं सिंधी तशबीहूं संदन ग़ज़ल ऐं नज़म जो सींगार हुजणु घुरिजनि। पंहिंजनि किस्सनि ऐं कहाणियुनि, पंहिंजनि बाग़नि ऐं बहारनि, पंहिंजनि गुलनि ऐं ॿूटनि, पंहिंजनि वाउंदनि ऐं वाहनि, पंहिंजनि भिटुनि ऐं भुंगनि, थरनि ऐं मलीरनि मां खेनि मवाद ऐं मिसाल कठा करणु जुगाइनि। पराए भत ते सॾु ॾियण मां कहिड़ो फ़ाइदो, ॿियनि जे ॿोड़ ते अटे ॿधण में कहिड़ी इज़त, कहिड़ो शान या मान आहे। जेकॾहिं हरूभरू फ़ारसी ऐं उर्दूअ जे ततब ते अख ऐं मख मारणी आहे त पोइ माण्हू नकुल छॾे असुल छो न पढ़नि, जिस्म छॾे पाछे ॾे छो भॼनि। जॾहिं आज मिले थो त काफ़ूर खे छो कतब आणनि। जॾहिं असांखे साॻिए ई दौर में ठटे जे मियां ग़ुलाम अली, सब्ज़ पोश जहिड़ा शाइर मिलनि त पोइ गदा अॻियां गदागिरी छो कयूं। आख़िर ही बि त उन ई ज़माने जे ग़ज़लनि ऐं नज़मुनि जा अशार आहिनि। 1299 हिजरीअ खां हिकु अधु साल पोइ फ़ौत थियो गदा। गदा जे विसाल जो साल आहे 1322 हिजरी, तकमला 528। कुलियात गदा जे फाज़िल मुरतब खां गदा शाह जी शाइरीअ जी ख़ूबियुनि खे तवालत ॾींदे हिननि जी वफ़ात जी तारीख़ लिखण ई विसरी वई आहे। वरी अॼु दोस्त दिलबर यादि आयमि, वरी अॼु रोज़ महशर यादि आयमि, वरी अॼु सभु विसारियमि दीनो ईमान, वरी अॼु शोख़ काफ़र यादि आयमि। ॾिसी चश्मनि सां हुन चश्मनि जो असबाब, तरार ऐं तीरो खंजर यादि आयमि। हलिए दिलि वियल दिलदार खे ॾिस, हीअं से हिन हीअं जे हार खे ॾिस, करे पंधु पलकसी अखिड़ियूं उदासी, खणी उन नूर नेणनि ठार खे ॾिस, सदाई मिसल बुलबुल जे उॾामे मिठे महबूब गुले रुख़सार खे ॾिस, अरब ताबिअ अजम महकूम जंहिंजो उन ई सरवर मिठे सरदार खे ॾिस। फ़ारसीअ जा उहे अखर कतब आंदा विया आहिनि जेके या त सिंधीअ में मशहूरु ऐं मारूफ़ आहिनि या त ख़ुदि असांजे ज़ुबान जो जुज़ो बणिजी चुका आहिनि। हेठियूं ग़ज़ल बि जेतोणीकि फ़ारसीअ जे ज़मीन में चयो वियो आहे, तॾहिं बि उन में सिंधी चवणी ऐं ज़ुबान पंहिंजो न मेठाज विञायो आहे ऐं न असरु ज़ाहिल कयो आहे। तुंहिंजे मुंहं खां गुलिस्तान यादि आयमि, तुंहिंजे लब खां बदख्शां यादि आयमि, तुंहिंजे हिन नोक नेणनि जे ॾिसण खां बदले चश्मे ग़ज़ालां यादि आयमि, ॾिठमि चिमकाट सिज जहिड़नि गलनि जो तजली माहे ताबान यादि आयमि। शराबे शौक़ मां पीतम जॾहिं जाम त मजनू ऐं बयाबान यादि आयमि। बिरह जो बहर बेहद बेकिनारी ॾिठमि ऐं नूहे तूफ़ान यादि आयमि। जुदाईअ में तॾहिं नित रत रुनूमूं जो वक़्ते विसल यारां यादि आयमि। नेणनि जी नोक ऐं जुदाईअ में नित रत रुअण निज सिंधी तस्वरात आहिनि। हेठनि ग़ज़लनि जो कुझु लफ़्ज़नि ऐं कनि काफ़ियनि खां सवाइ बाक़ी सॼो साज़ो सामान सिंधी आहे। बहार आयो वियो सभु वक़्तु दे जो, अचे साकी भरे ॾे जाम मथे जो, जिगर जहिड़ा जलिया ऐं जीअ कया जोश, सुणी आवाज़ अॼु जाने सोज़ नए जो, गदा तुंहिंजो न आणे ता क़यामत, नज़र में तख़्त हुन काऊस विकिणे जो, ग़र्ज़ कहिड़ो करण अहवाल दिल ग़रज़, तूं वाक़िफ़ सभु ऐं मालिक कुल शइ जो, सिघो मूं ॾांहुं मोकिल मुर्तज़ाई, जवाब हिन ग़ज़ल तूं फ़रख़ुंदा पइजो, अलीअ खे बाग़ में मंझि फ़सले घुरिजे, अची साकी भरे ॾे जाम मैजो। ईरानी महीनू
दे। फारसीअ जे हिन शहर खे कहिड़ी तरह पंहिंजो करे वियो आहे। सब्ज़ पोशीए बुलबुले बामे नज़र में आमद, न बज़ोरो न बाज़ारी न बेज़र्मी आयन। दर्द कई मंज़िल मथम बेदाद पिण आंदो हुजुम, दाद रसदारनि जा कर गौर हिन फरियाद जो। गम संदम गम ख़ार थियो ऐं दर्द थियो हमदम संदम, शाद कर सीनू अची शादीअ मंझां नाशाद जो। जीअं जासी सदा हल इश्क जी राह, कना वादीअ विंदुर जे थी मग गुमराह। नज़ारीअ जे नज़रिए जे नज़र जे, मुंहिंजे महबूब खे परवाह परवाह। इलाही शल अंगण अॼु यार ईंदो, ॿुधुम अगयार खां मूं रात अफ़वाह। सुठो सैयद सचो सरवर सुहारो, सॻोरो भर झलो बहितर भलारो। सभिनि में सघ भरियो कुल खां करारो, ॾिठम हिकु होत हमदम हुस्न वारो। सिके जंहिंजे ॾिसण लाइ ॾेह सारो, नथे ॼातुम पिरी पर ॾेह वेंदो, हिते मूंखे अज़ाबनि में छॾींदो। वरी यारब कॾहिं सो ॾींहुं थींदो, अंगण आसवतीअ जे शाल ईंदो। सदा सुहिणो पिरी पारस प्यारो, छॾे मूंखे पिरी पर ॾेह में वियो। घड़ी तन रीह घारण सां मूं थियो, घणी तन रीह गुज़ारण सां मूं थियो। मिलण जो शल मुंहिंजे मूं ॾे दिलासो, मिलण जो शल मुंहिंजे मूं ॾे दिलासो। अचे मन ठार मूं वटि शल त उनजो, असांजा ॾेण कनि नित तन नज़ारो। अलीअ उहो मोहम्मद कासिम हालाईअ जे ग़ज़ल ते मखमस ठाहियो आहे। ज़ुबान जी सफ़ाई ऐं अखरनि जे ज़रिए आंदल जज़्बे खे महसूसु कयो। मखदूम अहमद इब्राहिम ख़लील ठटे जो फारसी गो शाइर, गदा शाह जो दोस्त ऐं मासर हो। संदसि वफ़ात सन 1317 हिजरीअ में थी। सिंधीअ में उदासी तख़लुसोस हिकु सिंधी ग़ज़ल खे अलीअ तज़मीन कंदे चयो आहे। अखियूं गुल ज़ुल्फ़ सुंबल ॻल गुलाबी, सनोबर कद संदन मोह महताबी। मथे पोशाक मखमल कीम ख़ाबी, सॼी सूरत सुपरी ख़ूब ख़ासी। उन्हनि जी ख़ल्क़ में आयत ख़ुलासी। सदा हैरान आहियां इन अजब में, तुंहिंजा मुश्ताक हर जा मुल्क सभ में। न को हमसर संद अजम ओ अरब में, अरब आशिक अजम तुंहिंजी तलब में। तुंहिंजो सानी न मकरानी न लासी, असुल खां आहियां कोझो कुमाणू। सदाई दर्द सूरनि में समाणू, गुनहगार ऐं सरापा ऐं बहाणू। तुहीणनि जी हिमायत आऊं निमाणू, तूं शाफ़े शाह मुहशर आऊं त आसी। जुदाईअ में घणो सिर ते 60 बार, वरी ए यार वारो वसल जो वार। अचे गॾु साण हिन गोलीअ घड़ी घार, तूं पीरल पातशाह आऊं तुंहिंजो पेनार। तूं मूरत मीर मुरसल आऊं सन्यासी। मियां मोहम्मद सरफराज़ कलड़ जो हिकु मुसलसल फारसी ग़ज़ल आहे। तूए मुर्गे चमन दिले शाद महकन, बमरगान कफस हमें याद महकन। तू चौन बागुले नशीनी, हम निगाही बदाम अफ्तादा सयाद महकन। तू चौन बर शाख गुले बाशी, नाज संजे बियादे माँ दमी फरियाद महकन। तो चवन परवाज गेरी दरे गुलिस्तां, जबाले बस्ताए मन याद महकन। तगाफुल चंद ए सरवे सरफराज, जबंदम पा बलतुफ़े आज़ाद महकन। उन खां मुतासिर थी अलीअ हेठियूं नज़म फारसी तर्ज़ ते चयो आहे, जंहिंमें सॼो ठाठ सिंधी आहे। पखियड़ा बाग जा वत दिल कंदो शाद, पखियड़ा बाग जा वत दिल कंदो शाद। पखी पिंजरनि संदा पिण कर कॾहिं याद। तूं इत ख़ुशि शाखे गुल जीअ ते तंवारी, आहो ज़ारी करे रोयो पुकारी। तूं इत तोतीअ मिसल खाई शकरकंद, आऊं हित सयादे हथ पिंजरे में पाबंद। तूं इत शरबत पियो थिए मस्त मदहोश, प्यालो ज़हर जो हरदम करियां नोश। करियां हिन हाल जी छा शरह तहरीर, ॻिचीअ में तोक ऐं पेरनि में ज़ंजीर। अॻे गॾु होस गुलशन में
अवां साण, अवां जे नाम तां थियुसि फिदा पाण, अवां सी होस हम परवाज़ वहम राज़, अवां सी होस हम आगाज़ अंजाम, अवां सी गश्त गुलशन जा क़यम थे, बहम जिनसी अवां सी दम हेम थे, सरासर बंद गम खां होस आज़ाद, चमन में जीअं सनोबर सरो आज़ाद, कज़ा ॾिस हम सफ़ीरनि खां कयम दूर, विधुसि पिंजरे थियुमि सूरनि मथे सूर, पियुसि पिंजरे थियुसि गुलज़ार खां धार, भगम बाऊं पटियम पर ऐं छिनम वार, अॻे होम आशियानूं लामकान ते, उॾाणसि थे सदाईं आसमान ते, मथां होस हर मुल्क ऐं मलक जे, चढ़ियसि थे कुंगरे ते न फलक जे, उॾामे लामकान ते थे कयम रंग, झलियम थे नो फलक हिकु बाह में तंग, फराज़े आसमान जो अर्श हफ़्तम, हयम बाहुन अॻियां कर फर्श हफ़्तम, उॾाणसि थे सिधो अल मंतहा थी, कयम थे फ़ख्र अनका ऐं हमा ते, अवां साण अवां सी ठटे जो तलफ़ुज़ आहे, साॻीअ तरह ॿाहूं ऐं ॿाऊं, इहे ॿाहूं अव्हां खे अवां ठटे में इस्तेमालु कयो वेंदो आहे, ठटे वारा इस्तेमालु कंदा आहिनि। हुयुसि जिबरील सां गॾु हुयुसि जिबरील सां गॾु गाह बेगाह, हुम रूहुल अमीन हर वेल हमरा, वञा काॾे करियां कीअं नाहे तदबीर, हणे ताना मथे तदबीर तक़दीर, मूंखे तक़दीर कयो ॿाऊं भञे लुंग, मगर हू ला मकान जो अरसा तंग, बुलंदीअ खां पंहिंजी क़िस्मत कयम पस्त, झले सयाद कयम पिंजरे में पाबस्त, कज़ा ॾिस हम सफ़ीरनि खां कयो दूर, पियुसि पिंजरे थियुमि सूरनि मथे सूर, पियुसि पिंजरे थियुसि गुलशन कना धार, भगम ॿाऊं पटियम पर ऐं छिनम वार, गुलनि ते नगमा ख्वाह हित होस हुन वेर, कफ़स में आहुज़ारी थो करियां हीर, अवां धारां ॻरां पियो नित पुकारियां, हंजू हारियां अंदर जा गच ॻारियां, घड़ी महनू थियम साल, घड़ी महनू थियम साल, करियां कंहिं साण हीअ हसरत भरियो हाल, न को मोनिस न को हमदम न गमख्वार, न को साथी न को पांधी न को यार, मगर बादे सबा कासिद थियम शाल, भलन जीअं भाल इहे मूंसी करे भाल, सबा आ ए रफ़ीके दर्द मंदान, सबा आ ए अनीसे मस्त तमदान, सबा ए बेवतन जे वंज वतन में, सनेहिड़ो ॾे पखियड़नि खे चमन में, अखियुनि सी पंधु करे पलकऊं उॾामी, पखियड़नि चओ चमन में थी सलामी, करे ज़ारी अखियुनि मां आब वाहे, अदब ऐं आजिज़ीअ सां सर निमाहे, निमाणे सिर चुमिज गुलशन संदी खाक, अंदर कज कल्ब पेशानी गही पाक, सुणाइज ही सदम हसरत भरियो हाल, करे ज़ारी संदम सभु अर्ज़ अहवाल, अवी गुलशन अंदर खाओ खंडूं खीर, वो हुत पिंजरे अंदर पेरनि में ज़ंजीर, वणनि में ॾेह जी पिया हित वठो वास, हू हुत पर ॾेह में पंहिंजो कपे मास, वफ़ा ऐं दोस्तदारीअ जो न ए शर्त, गमन में गम गुसारीअ जो न ए शर्त, अवां हो बंद में हित अवां हू बंद में हुत कीअं विसारियो छा मगर खैरन सी मारियो, अवां खे हो सदा सारी निहारे, अवां खे हू सदा सारे निहारे, अवांरीअ जर अखियुनि मां जाल हारे, न तन में ताब नेणनि निंड न आहे, न तन में ताब नेणनि निंड न आहे, सॼियूं रातियूं अखियुनि मां आब वाहे, न अॼु ऐं काल खां अबतर थियुसि हाल, अव्हां जे मुंहं खे सिकंदे थियसि साल, अलॻि अलॻि बंद गम जे खां छॾायोसीं, मुबारक मुंहं जो जलवो पसायोसि, नथस ताक़त जुदाईअ जे सहण जी, रखे थो हुब अव्हां जे मुंहं पसण जी, इलाही कर उहा पूरी संदमास, चमन जो हम सफ़ीरनि सां वठां वास,
अखियुनि मां जन खे सारे रुत रुन मिसाल, उन्हनि अखियुनि से सांगे पसां शाल, फ़क़ीरनि जो थियां हरदम सलामी, चमन जे चो तरफ़ कयां ग़ुलामी, अलीअ जी आस कर पूरी इलाही, उन्हनि जे विच में। केतिरा ई किसा कुटे वरितासूं, केई सूर सले विधासूं, हाणी हलो त हली मुशाइरे भीड़ा थियूं, किसो जिते छॾियो होसीं उतां खणूं। हिन में ठटे जी ख़ासि लहजे जा लफ़्ज़ आयल आहिनि, जन पाण मिठास वधाए छॾियो आहे। ॾिसो तकलमा मकालातुल शुअरा सिफ़ो 430 तां सिफ़ो 439 कन मुशाइरनि जा मिसर तरह ही हुआ। मसलन जुमू 5 सेप्टेम्बर 1930 ईस्वी, माहे नो बदर बणिजी मीरे आज़म न थी सघंदो। जुमू 19 सेप्टेम्बर 1930 ईस्वी, सवा खूने तमन्ना नाहे कुझु ज़ख़्मनि जे दामन में, हीअ तरह न्याज़ी मरहूम जी ॾिनल हुई। दर हक़ीक़त लाड़काणे जा शाइर बि छड़ी गज़ल गोई कंदा हुआ। काफ़ी ऐं ॾोहीड़ो चवणु या त खेनि ईंदो ई कोन हो, या वरी उनखे फैशन जे ख़िलाफ़ु सम्झंदा हुआ। तंहिं करे लाड़काणे जो मुशाइरो गोया गज़ल गोईअ जो अॾो हो। शाम थींदी मरहूम अली मोहम्मद कादरीअ वारी ओताक जे अंगण में छिड़कार करे मूड़ा ऐं कुर्सियूं रखियूं वेंदियूं। हिक कुंड में पाणीअ जा थधा घड़ा विरांडे मां कढी ॿाहिरि घणा मजीअ ते रखिबा। भिक में 2-3 गिलास बि हूंदा। जंहिंखे घुरिबो सो पाण उथी पाणी उते पीअंदो। न का चांहि, न को शरबत ऐं न पान, न पीक न पीकदान। पान जो रवाज सिंध जे शहरनि में कोन हो। कराचीअ में अलबत मकराननि खे पोणिया कोप चांहि मथां पान चॿाड़ींदे ॾिसबो हो। लाड़काणे जे मुशाइरे में तंहिं करे कंहिंजे बि वात मां पान जी गिग कान ॻणंदी हुई। हर को साफ़ ऐं पाक निहायत शुस्तगी ऐं शाइस्तगीअ सां अची वेहंदो हो। अॼु जंहिंखे सोफ़ा सेट चयो वञे थो, उन जी इब्तिदाई शकिल खे कोंच सॾियो वेंदो हो। अहिड़े हिकु कोंच साम्हूं मरकज़ी जाइ ते रखंदा हुआ, जंहिं ते मरहूम अली मोहम्मद कादरी बतौर सदर जे अची वेहंदो हो। मूंखे चिटीअ तरह संदसि शबात यादि आहे। विच थरो मुड़ुसु निहायत मान ऐं शान वारो, सफ़ेद गोल सुंवारी नूरानी शकिल, मथे जा वारा अछा जहिड़ा खीर, पग या बर्थ भरियल टोपी पाईंदो हो। पैराहन ऐं कॾहिं कमीस, हेठि ते बितख्ती सुथण, शराफ़त ऐं मुतानत जो मुजस्सिम, वक़ार ऐं संजीदगीअ जो पेकर। सांझीअ जी निमाज़ बाद हर को मानी खाई उताक जो रुख़ कंदो। शाइर लाड़काणे जा शुरफ़ा ऐं ॿिया ख़ुशज़ौक़ सामईन किराम उहो सामईन किराम जो लफ़्ज़ या मुशाइरे जा ॿिया ख़ासि इस्तिलाह याने मुक़रर इरशाद मां पहिरियों दफ़ो उते ॿुधा। ग़ालिबन मरहूम डॉक्टर अब्दुल मजीद सिद्दीक़ीअ जा राइज कयल हुआ। मतिलबु त थोरे वक़्त में सॼो अंगण भरिजी वेंदो ऐं मुशाइरे जो आगाज़ थींदो। जुमू 3 अक्टूबर 1930 ईस्वी, सभु अहले हशर उन जा तरफ़दार थी विया। हीअ तरह मुंहिंजी ॾिनल हुई। छंछरु 18 अक्टूबर 1930 ईस्वी, धूमधाम सां मुशाइरो थियो, लेकिन तरह मालूम न थी सघी। पाकिस्तान खां अॻु कराचीअ में हेठीअ तरह चांहि जा नमूना ऐं नाला मुस्तमिल हुआ। फैंसी चांहि हिंदुनि लाइ ख़ासि, पोणिया चांहि, मुनू कोप चांहि जो, डबल चांहि, भरियल कोप चांहि जो, उधिया चांहि, ज़्यादा खीर वारी चांहि, मनोड़ा चांहि जंहिंमें मलाईअ जो ज़रो खीर सां गॾु विझंदा हुआ। सफ़ेद चांहि आम मुस्लमाननि लाइ आम चांहि। पान जो रिवाज दरअसल सिंध में इस्लामी दौर खां अॻु हो। राजा ॾाहिर जॾहिं मोहम्मद बिन कासिम सां मुक़ाबले लाइ हाथीअ ते चढ़ी मैदान में आयो, उन वक़्तु होदीअ में ॿ बानियूं हिन सां वेठल हुयूं त वारे सां खेसि पान ठाहे ॾींदियूं रहनि। सांझीअ जी निमाज़ बाद को मानी खाई ओताक जो रुख़ कंदो। शाइर लाड़काणे जा शुरफ़ा ऐं ॿिया ख़ुशि ज़ौक़ सामईन किराम, उहो सामईन किराम जो लफ़्ज़ या मुशाइरे जा ॿिया ख़ासि इस्तिलाह याने मुक़रर इरशाद मां पहिरियों दफ़ो उते ॿुधा। ग़ालिबन मरहूम अब्दुल मजीद सिद्दीक़ीअ जा राइज कयल हुआ। मतिलबु त थोरे वक़्त में सॼो अंगण भरिजी वेंदो ऐं मुशाइरे जो आगाज़ थींदो। सामईन किराम में हूअं त घणा माण्हू दिलचस्प हुआ, लेकिन मियां पीर बख़्श वाह जो जवाबु न हो। लाड़काणे जे फॉरेस्ट ऑफिस जो हेड क्लर्क असुल रोहिड़ीअ जो वेठल
ॿेट जे चहे जहिड़ो सन्हू ऐं सुहिणो बुत, कद जो बिंदरो, ॾाढ़ी साफ़, मुछूं नंढियूं या शायदि बिल्कुलु न हुयूं। ऐं ख़ुदा न भुलाए त ख़िज़ाब बि कंदो हो, हमेशह वतंदो, खिलंदो ऐं खिलाईंदो। तुर्की टोपी आफ़ीस में, कोट ऐं डिक जे अछी पतलून। बाक़ी वक़्त में सुथण, दोस्तनि जो दोस्त, मजलिस जो मोर ऐं सॼे लाड़काणे जी सोसाइटीअ जो जिनसार ऐं सींगार हूंदो हो। आम दोस्त त ख़ैर, पर सर भुटे जहिड़ा वॾा माण्हू बि कंहिं ॾींहुं अचण में नागो पवंदो त माण्हू मोकिले घुराए वठंदा हुयसि। अहिड़ीअ तरह मुशाइरे जी जान बि उहो ई बुज़ुर्ग हो। पाण शहर कोन चवंदो हो, पर शहर खे सम्झंदो अहिड़ो जो ख़ुदि शाइर पाण बि पंहिंजो गुफ़्तो एतिरो न सम्झो हूंदो। गोया सुखन संज न हो, बल्कि सुखन फ़हम आला दर्जे जो हो। हर सुठे शहर ते न फ़क़ति वेठे वाह वाह कंदो, सॼे मुशाइरे में जान अची वेंदी, सामाइन में चुरपुर पइजी वेंदी ऐं ख़ुदि शाइर जो बि मुंहुं मथे थी वेंदो। आख़िर संदसि वाह वाह एॾी मशहूरु थी जो संदसि नालो ई म्या पीर बख़्श वाह वाह पइजी वियो। हर को माण्हू खेसि उन ई नाले सां सुञाणंदो, फ़क़ति म्या पीर बख़्श चओ त कंहिंखे ख़बर कान पवंदी। ख़ुदा जन्नत नसीब करेसि, साल थिया जो विसाल करे वियो, दिलबर दोस्त ऐं सुठो संगतियो। सालनि पुॼाणा, अॼु बि जॾहिं संदसि ख़्यालु अचे थो त ॼण दिलि जा ॻच ॻरियो पवनि था।